लाखेर साहब सारी साईं गुलाम रसूल लाखेर साहब जी गुजारिश है शौक़ आया कुछ न तो समझा इन सजे संसार के पर झुकां तो जल ॾिसां तो हुस्न जे सरकार मां त एतिरो सुजाग माण्हू न आहियां ॿारहां जो हिकिड़ो माण्हू पर सम्झां थो त जो अञा असांजा मालिक आहिनि जेके पहुता आहिनि असां वटि ऐं हिन धरती ऐं दरियाहनि खे पाणिनि खे बचाइण लाइ कुझु संगत सिंधी अदबी संघ जे ग्रुप में पहुती आहे माण्हुनि जो अहसान मंद ऐं थोराए थो आहियां गुलाम रसूल लाखेर साहब जन जा निहायत थोराइता आहियूं जंहिं ज़ाहिद साहब जन या ॿिया जेके तव्हांजा नौजवान दोस्त आहिनि उन्हनि सभिनी गॾिजी हिन प्रोग्राम जी जेका अरेंजमेंट करे इंतज़ाम करे इन महफ़िल खे 4 चंड लॻाया आहिनि उन्हनि जा असां सिंधियत जी संगत शाख सोबो ख़ान मक्सी तरफ़ां निहायत शुक्रगुज़ार ऐं थोराइता आहियूं साईं गुलाम रसूल साहब जे इन्हनि तासरात खां पोइ आउं गुज़ारिश कंदुसि पंहिंजे हिन पंडाल में वेठल ॿिए एज़ाज़ी महिमान जंहिंजो हिन गॾिजाणीअ जे जंहिं ते मथां घणो जेको आहे हुन असांखे हिमथायो ऐं हुन जेको असांखे जेको हिन जे लाइ आमादा कयो साईं मिस्टर जमालदीन चन्ना साहब खे गुज़ारिश आहे जो पंहिंजे ख़्याल जी हिन महफ़िल जो सदर मिस्टर काजिम हुसैन सुमरो एज़ाज़ी महिमान साईं अब्दुल सत्तार साईं अब्दुल सत्तार अंबाणी कामरेड सोलंगी साईं गुलाम रसूल साईं ज़ाहिद अस्सलाम वालेकुम साईं घणे वक़्त खां वठी इहा उमेद ऐं आस हुई सभिनी दोस्तनि खे त सिंधूअ किनारे हिकु अदबी प्रोग्राम रचाइजे ऐं अॼु इन प्रोग्राम में शिरकत करे प्रोग्राम खे रचाईंदे हक़ीक़त में त असांखे ॾाढी ख़ुशी ऐं अखियुनि खे ठार महसूसु थियो आहे जेकॾहिं अहिड़ा प्रोग्राम थींदा त नौजवाननि में बि हिकिड़ी क़ौमी संजा अञा अॻिते वधंदी ऐं पैदा थींदी असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे त सिंध ऐं सिंधूअ खे बचाइण जे लाइ हर मुमकिन कोशिशि वठूं उहा अख़बार हुजे या मीडिया हुजे उन्हनि सभिनी ते असां पंहिंजो आवाज़ु उथारियूं सिंध ऐं सिंधु दरिया जे मथां कालाबाग डेम या थल कैनाल ऐं ॿिया अहिड़ा डेम जेके पंजाब जी साज़िश आहे उन्हनि साज़िशुनि ख़िलाफ़ हक़ीक़त में सिंधी माण्हू जागरता वारी मुहिम में पुठिते न आहे ऐं हुन घणो पंहिंजो पाण मल्हायो आहे असां शुक्रगुज़ार आहियूं हितां जे तर वारनि दोस्तनि जा जन असांजे ख़िदमत चाकरीअ में वसां कोन घटायो आहे ऐं हर नमूने जो असां सां सहकार ॾिनो आहे ख़ासि करे साईं गुलाम रसूल निगर मंसूर साईं ज़ाहिद ऐं ॿिया सभु दोस्त जिन जे तुफ़ैले ई हीउ प्रोग्राम सिंधूअ किनारे थियो आहे जी सिंध हींअर असांजो हीउ मोहतरम साईं जमालदीन चन्ना साहिबु जेको असांजे सिंधियत जी संगत जो मुख़्तलिफ़ उहिदनि ते बि रहियो आहे हींअर बि असांजे कारोबारी कमेटी जो जेको आहे सो सीनियर मेंबर बि आहे साईं जमालदीन चन्ना उनखां पोइ जेको आहे ख़्वाजा मोइन मक्सी जेको असांजे हिन अॼोकी हिन पुरवकार तक़रीब जो जेको आहे ख़ासि महिमान आहे उनखे गुज़ारिश आहे त पंहिंजे तासरात सां पंहिंजे ख़्यालनि सां अॻिते साईं तेरे त ॾिस नांग नोड़ी अथई कंध पकड़े त ॾिस शींह बकरी अथई शींह बकरी
सिंधु किनारे सिंधियत बि संगत ॻोठ सोबो ख़ान बख्शी जे तरफ़ां शानदार क़िस्म जी ही रिहाण ऐं उन रिहाण में सभिनी दोस्तनि जी शमूलियत ऐं शमूलियत खां अलावा हिन महफ़िल जी सदारत कंदड़ जनाब डॉक्टर ख़ादिम सुमरो साहिब जन ऐं साईं असांजो जमालुद्दीन चन्ना साहिब जन साईं अब साहिब जन ऐं जेके बि तक़रीबन सीनियर जूनियर्स नंढा वॾा सभु दोस्त सभिनी मुंहिंजे तरफ़ां जीए सिंध जी अज़ीम जिदोजहद हक़ मौजूद। असल में छा आहे त बुनियादी तौर ते इंसानी फितरत जी इहा तक़ाज़ा आहे, हर माण्हू इहो ई चाहींदो आहे त असां जी को वजूद हुजे, असां कंहिं न कंहिं सघ में कंहिं न कंहिं अंदाज़ में कंहिं न कंहिं रूप में ज़िंदा ऐं जावेद हुजूं। पोइ उहो इंसानु इनफ़रादी बुनियादनि ते बि थींदो आहे त इज्तमाही बुनियादनि ते बि थींदो आहे। उहो चाहींदो आहे त मुंहिंजो एग्ज़िस्टेंस हुजे, मुंहिंजो वजूद हुजे। हाणे उन वजूद खे बरक़रार रखण लाइ, उन वजूद खे सितारे वांगुरु रोशन ऐं चमकदार रखण लाइ जेको मुहरिक तबिको हूंदो आहे, जेको तहरुक पैदा कंदड़ तबिको हूंदो आहे, उहो तहरुक पैदा करण तबिको ही सभु तव्हीं असीं दोस्त आहियूं। असीं तव्हीं दोस्त तहरुक जो सबबु आहियूं ऐं तहरुक ई ज़िंदा ऐं जावेद जी अलामत हूंदो आहे। क़ौमुनि जी ज़िंदा जावेद रहण जी अलामत जेको हूंदो आहे उहो तहरुक हूंदो आहे। उनजो मां मिसाल तव्हांखे नंढड़ो ॾींदुसि त दुनिया जी घणे में घणी आबादी वारो जेको मुल्क आहे उहो चाइना आहे। चाइना में अरब खां वधीक माण्हू रहनि था, पर चाइना जी जेका पार्टी आहे या चाइना में पॉलिटिकल जेका इन्वॉल्वमेंट आहे उहा 1 करोड़ माण्हुनि जी आहे। 1 करोड़ माण्हुनि जी इन्वॉल्वमेंट 1 अरब माण्हुनि खे प्रोटेक्ट बख़्शे थी त यकीन ॼाणो त 6 करोड़ माण्हुनि खे हीअ असांजा नंढड़ा नंढड़ा प्रोग्राम, हीअ नंढड़ा मेड़ाका वॾियूं अलामतूं आहिनि, तहफ़ुज़ जूं वॾियूं ज़मानतूं आहिनि। यकीन कयो, तव्हां इहो पंहिंजो पाण खे न सम्झो त हीअ सिंधु किनारे ते असीं वेही करे असीं रुगो पंहिंजी फॉर्मेलिटीज़ जे बुनियादनि ते या पंहिंजनि ज़हननि खे रिफ्रेशमेंट करण जे लाइ या पंहिंजी हिकिड़ी ईअं ई आउटिंग जे हिसाब सां या कंफ्यूज़ माहौल खे टोड़ण जे लाइ हिते आया आहियूं। न, हीअ यकीन ॼाणो, हीअ तव्हां क़ौम जूं अलामतूं आहियो, क़ौम जी ज़िंदा जावेद रहण जी हिकिड़ी शिनाख़्त आहे। मां चवंदो आहियां त माज़ी में जॾहिं बादशाहनि जूं बादशाहियूं हूंदियूं, जॾहिं हिते शहनशाहनि जूं शहनशाहतूं हूंदियूं हुयूं त उहे क़िला ॾींदा, पर अॼु जे जदीद दौर में ही दरिया तव्हांजा क़िला आहिनि। हिननि दरियाहनि जो वारिस जेकॾहिं रसूल भाई पली जो अॼु 25 डिसंबर ते भिटशा ते कॉन्फ्रेंस थो करे त हीअ असांजो साथ सिंधूअ जे कप ते उनजे साथ जी अलामत आहे। ही माण्हू मां चवां थो 24 डिसंबर ते UN जे हेडक्वार्टर नबलक पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट कंदड़ अंग्रेज़नि जे साम्हूं जिस्कम जी क़ौमी क़यादत डॉक्टर सफदर सरकी जी आज़ादी ऐं बलोचिस्तान जे क़ौमी अॻुवाणनि जी आज़ादी लाइ जुदोजहद करे थी त असीं उन्हनि माण्हुनि खे बि बावर करायूं था त हीअ अदबी मेड़ाका, हीअ बाशऊर, हीअ सम्झ ऐं सान्हा माण्हुनि जूं जुदोजहदूं तव्हांजे साथ में तव्हां सां गॾु आहिनि ऐं उहो उन ई साथ सां ज़िंदा रहंदियूं, उन ई साथ जो हिकिड़ो संग मील साबित थींदी। त मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त जेको पहिरियों मां हिकिड़ो स्टार्ट वरितो त मुहरिक तबिको जेको आहे, जेको तहरुक पैदा कंदो आहे, उहो केरु आहे? उहो मुआशिरे जे अंदरि में कहिड़ा माण्हू आहिनि? उहे माण्हू हूंदा आहिनि जेके डॉक्टर हूंदा आहिनि, जेके इंजीनियर हूंदा आहिनि, जेके वकील हूंदा आहिनि, जेके दानश्वर हूंदा आहिनि, जेके शागिर्द हूंदा आहिनि। इहे सॼी जी सॼी सोसाइटी जे हर तबिके खे तहरुक पैदा कंदा आहिनि। हाणे उहे सभु असीं माण्हू मौजूदु, डॉक्टर साहिबु असांजी हिन महफ़िल खे रिप्रेज़ेंट करे थो। उनखां पोइ टीचर्स हज़रात हिते मौजूदु आहिनि, ॿिया काफ़ी माण्हू हिते मौजूदु आहिनि। त हीअ जेको क़ौमी इनकलाब जी अलामत आहे, तव्हां दुनिया जा इनकलाब पढ़ो त जिते बि क़ौमी इनकलाब आया आहिनि उन्हनि क़ौमी इनकलाबनि जी अलामतूं ही अहिड़े क़िस्म जूं गॾिजाणियूं आहिनि, न कि शानदार क़िस्म जूं गॾिजाणियूं। असीं उन्हनि खे सम्झो आहे जेके 5 स्टार होटलुनि में वॾा प्रोग्राम कंदा आहिनि, वॾियूं कॉन्फ्रेंसूं कंदा आहिनि, वॾियूं गॾिजाणियूं कंदा आहिनि, पर फर्शुदा हूंदा आहिनि, धकियानूसी सोच हूंदी आहे हुननि जी, हुननि जो मलिया माट करे छॾींदियूं आहिनि। हीअ प्रोग्राम हुननि खे इहा ख़बर पवंदी आहे त हीअ 5 स्टार पर्ल कॉन्टिनेंट होटल में वेठल माण्हू ही रस्मी बुनियादनि ते हूंदा आहिनि, ही दिलि जी बुनियादनि ते हूंदा आहिनि। उन जो मिसाल मां तव्हांखे ॾियां त जवाहरलाल नेहरू पंहिंजी बायोग्राफी में लिखियो आहे त जॾहिं मां मुंझंदो हुउसि या परेशान थींदो हुउसि या हिंदुस्तान जे मामलात में
मूंखे को सॉल्यूशन नज़र न ईंदो त मौलाना अबुल कलाम आज़ाद खां पुछंदोसि त आज़ाद साहब हीउ मामिलो हिन जो सेटलमेंट छा आहे, हिन जो सॉल्यूशन छा आहे? त आज़ाद जॾहिं सॉल्यूशन ॿुधाईंदो त मां परेशान थी वेंदुसि त मां ऑक्सफोर्ड जो क्वालिफाइड, मां हेॾी वॾी यूनिवर्सिटियुनि जो क्वालिफाइड, मां प्राइम मिनिस्टर रहियुसि, पोइ बि वज़ीर तालीम खां वञी सलाहूं वठां ऐं जेको कंहिं डिग्री जो मोहताज कोन्हे, जेको कंहिं इंस्टीट्यूट में पैदा न थियो आहे, न पढ़ियो आहे, उन माण्हू खां थो पुछां त आज़ाद हुनखे चयो त तव्हीं माण्हू जेके आहियो उहे दुनिया जा माण्हू आहियो, असीं माण्हू जेके आहियूं असीं दिलि जा माण्हू आहियूं, अहले दिलि माण्हू आहियूं, इन जे करे इल्मु असां वटि जेको आहे ज़ख़ीरे जे रूप में ईंदो आहे, तव्हां वटि फॉर्मल बुनियादनि ते ईंदो आहे। त हीअ जेके पंहिंजूं गॾिजाणियूं आहिनि इहे अहले दिलि माण्हुनि जूं गॾिजाणियूं आहिनि। इन में मायूस थियण जी या परेशान थियण जी या पंहिंजो पाण खे इहो महसूसु करणु यार वियासीं टाइम पास करियासीं, न इन्हनि सभिनी शयुनि जो साइंस जी बुनियादनि ते असरु आहे। हाणे त एतिरी वॾी रिसर्च पई थिए साइंस जी दुनिया में त पुरान पैगम्बर जेके 100 साल सदियूं गुज़री वियूं आहिनि उन्हनि जा आवाज़ साउंड गॾु था कनि, उन्हनि जे साउंडनि जी मौजूदगी जी माना वजूद बरक़रार आहे, इन ते रिसर्च पई हले। नासा जो हेॾो वॾो इदारो कमु थो करे त हीउ ज़िंदा जावेद माण्हू ही 6 फुटा 5 फुटा 3 फुटा माण्हू कुझु न करे सघंदा। उन्हनि माण्हुनि जी सोच, उन्हनि माण्हुनि जी वेहक, उन्हनि माण्हुनि जी फ़िक्रमंदी को नतीजा न ॾेई सघंदी। इहा गैर साइंसी ऐं गैर फितरी सोच आहे जेका हितां जे जागीरदार ऐं हुकुमरान जी पैदा कयल आहे। उनखे ख़बर आहे त हिननि माण्हुनि खे मायूस करिजे, हिननि माण्हुनि में नाउमीदी जो सहर तारी करे छॾिजे, हुनखे ॿुधाइजे त हिते कुझु बि तब्दीली न ईंदव, तव्हीं असांजा मातहत थी, तव्हीं गेझू थी पंहिंजूं ज़िंदगियूं बसर कयो, ख़तमु थी वञो, नीस नाबूद थी वञो, पर असांजी पंचात्माऊं, असांजा जेके टिकसाल छटियल आहिनि उन्हनि सभिनी में तव्हां हिसेदार थी वञो, न त तव्हांजी का बि तब्दीली न ईंदी, तव्हांजो इनकलाब कुझु बि न ईंदो। मां त चवां सभु ग़लति जो ग़लति प्रोपेगेट कयो आहे। इहे सभु शयूं ख़तरनाक क़िस्म जो असांजे माण्हुनि जे ज़हननि में फीड कयूं थियूं वञनि। अॼु मां हिते वेही करे मुंहिंजो आवाज़ हीउ जेको आहे यकीन ॼाणा थो साउंड सिस्टम जे हिसाब सां पूरी काइनात में साउंड कंदो हूंदो, छाकाणि जो फितरी तक़ाज़ा आहे इको जेको आहे, जेको माना इको लफ़्ज़ आहे हिकिड़ो, त उनजे चवण जो मतिलबु इहो आहे त पूरी जी पूरी जेका बि हीअ जेका हयातात आहे, इन हयातात खे ज़िंदा जी अलामत जेको आहे उहो सिंधु दरिया हूंदो आहे। असीं सभु माण्हू सिंधु दरिया जा वारिस थी क्लेमिंग कयूं था त असांजा प्रोग्राम नीस नाबूद थींदा, नथिंग, इट्स इम्पॉसिबल, इहो थी कोन थो सघे, इहो नामुमकिन आहे। त मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त असीं सभु माण्हू वॾियूं अलामतूं रखूं था, असीं सभु माण्हू वॾियूं शयूं आहियूं, असां उहिदनि जा बुखिया न आहियूं, असां मनसबनि जा बुखिया न आहियूं, असीं बुख आहियूं त मक़सदनि जा बुखिया आहियूं, असीं बुख आहियूं त आदर्शुनि जा बुखिया आहियूं, असीं बुख आहियूं त GMC जी क़यादत जा बुखिया आहियूं, असीं बुख आहियूं त सिंध जी क़ौमी क़यादत जा बुखिया। वरी तारीख़ जे हवाले सां अचे त सिंधु दरिया जी जेका तारीख़ आहे उनजे लाइ टाइम बि थोरो आहे ऐं वक़्तु सिर 3 किताब सजेस्ट थियल आहिनि मुंहिंजी नज़र मुताबिक़। त हिकिड़ो बदरबड़े साहिब जो किताबु आहे सिंधूअ जो सफ़र 1989, शानदार क़िस्म जो उनजो कमु थियल आहे, उहो बि दोस्तनि खे पढ़णु खपे। उनखां पोइ M.H. पंवर साहिब जो अंग्रेज़ी में किताबु आहे, उहो बि उन्हनि खे पढ़णु खपे। ऐं ईंजर ते ताज साराई साहिब जो शानदार क़िस्म जो अंग्रेज़ी जो किताबु आहे, उहो बि सभिनी दोस्तनि पढ़ियल लिखियल माण्हुनि खे इहो हुजे त इहो तव्हांजो क़ौमी असास आहिनि इहे सॼा। ऐं उनखां पोइ सिंधु जे सफ़र जे हवाले सां माना गिलेशहर खां पोइ हिकिड़े क़िस्म जी 2 नदियूं निकिरनि थियूं मानसरा खां, हिकिड़ी काबिल नदी आहे, ॿी सिंधु नदी आहे। ऐं तव्हां ख़ुशकिस्मत क़ौम जा फ़र्द आहियो जो तव्हांजा फ़र्द बदर अबड़ो, असांजो अनवर पीरज़ादो, कलीमुल्लाह लाशारी, इश्तियाक अंसारी जहिड़ा वॾा हिकिड़ा जंगजू, मां चवंदो आहियां इहे दरिया जा जंगजू हुया, जन अटक खां वठी बींदे कराची बंदर ताईं इन्हनि माण्हुनि ॿेड़ियुनि ते सफ़र कयो। पूरी जी पूरी डॉक्यूमेंट्री इन्हनि जेका ठाही, जेका बदकिस्मती हिननि हुकुमराननि ज़लील हुकुमराननि जे साज़िशुनि जो शिकार थी वई। जो बदकिस्मती इहा आहे त उहा एॾी वॾी शानदार डॉक्यूमेंट्री उहा सिंध जी कल्चर डिपार्टमेंट वारनि न छपराई, न छपराई। उहो संधिका जहिड़े नूर मोहम्मद मेमून जी जिदोजहद सां तव्हां ऐं असां सभिनी माण्हुनि जे हथनि में अॼु बि सिंधु जो सफ़र किताबु आहे, उहो किताबु पढ़णु खपे। असां माण्हुनि जो उहो क़ौमी असासो आहे, क़ौमी भरिसो आहे। इहे लफ़्ज़ मां पहुचायो। थैंक यू वेरी मच। मेहमान ख़ास नौजवान सुजान ज़हन रखंदड़ ख्वाजा मोइनुद्दीन मक्सी साहिब जंहिं तारीख़ी हवाला ॾेई सिंधुअ जी तारीख़ ॿुधाई। सिंधुअ जी तारीख़ पढ़ण जे लाइ
किताबनि जा नाला खयां ऐं वॾनि वॾनि ॾाहनि जा जेके हिन ते पंहिंजो हवाला ॾेई असांखे जेको आहे सो दिलनि खे बेदार कयो, असांजी दिलनि खे मुनवर कयो। ऐं सदारती तकरीब करण खां अॻु में जेके ॿ चारि ठहराव पेश करियां थो जेके हिते जेको सो दोस्तनि जे अॻियां आया आहिनि, असांजे साम्हूं आया आहिनि ऐं तव्हां उन्हनि खे जेको सो ॿुधो जेकर तव्हां चाहियो त उहे जेको उनखे मंज़ूरु करायो। ठहराव आहे त सिंधु नदीअ जे मथां डैम असांखे नामंज़ूर आहिनि। जेके बि सिंध में जेके मुखालिफ़ सिंधी माण्हू जे या सिंध जे मुखालिफ़ जेके बि मनसूबा आहिनि उहे ही अॼोको मेड़ उन्हनि खे रद्द करे थो ऐं उन्हनि जी मुखालफ़त करे थो। कालाबाग डैम नामंज़ूर, सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे। मालियाती अवार्ड जल्द पास कराए सिंध जा जाइज़ हक़ ॾिना वञनि। सिंध जी तालीम जे किरंदड़ मयार खे सुधारियो वञे। सिंध जा मादनी वसीला सिंध ते ई कतब आंदा वञनि। सिंध जा ॿेट धारे हवाले न कया वञनि। सिंधी नौजवाननि खे रोज़गार मुहैया कयो वञे। धारियुनि जी लोथ जी आमद खे रोकियो वञे ऐं सिंध जे जेको आहे सुञाण मुंहं जे दड़े खे, सिंध जी सकाफ़त मुंहं जे दड़े खे महफ़ूज़ रखण लाइ जोगा कदम खयां वञनि। ही जेके अच्छा सिंधूअ जे माहौलियात ते बरक़रार रखण लाइ जोगा उपाउ वरिता वञनि। सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे ऐं सिंध ऐं बलोचिस्तान जे क़ौमी क़यादत खे ज़ाहिर करे अदालतुनि में आंदो वञे। ही जेके अॼु जी हिन तक़रीब जा जेके हिन ते चंद ठहराव आहिनि जेको अॼोको पिंडाल बाक़ाइदे जेको आहे सो यकरा मुतफ़िक़ राय थी करे मंज़ूरु करे थो। उन खां